11, 12 ऐं 13 ज़िलहज्जा जी रमी जी तफ़सील। इन रमी में ऐं 10 ज़िलहज्जा जी रमी में कई शयुनि में फ़र्क़ु आहे। वक़्त जो बि फ़र्क़ु आहे ऐं रमी करण जो बि फ़र्क़ु आहे। 10 ज़िलहज्जा ते हाजी सगोरे सिर्फ़ु हिकिड़े शैतान, वॾे शैतान जी रमी कई हुई। 11, 12 ऐं 13 ज़िलहज्जा ते जेकी रमी थींदी, इहा रमी सिर्फ़ु हिकिड़े शैतान जी न थींदी, टिनी शैताननि ते जेको आहे रमी करणी आहे। टिनी शैताननि ते 7 पथरियूं जेके आहिनि उछलाइणियूं आहिनि। इन जो सुन्नत तरीक़ो इहो आहे त जॾहिं 11 ज़िलहज्जा थींदी ऐं हाजी सगोरो रमी करणु ईंदो त सभिनि खां पहिरियों जेकी तरतीब आहे, जीअं इंतिज़ामिया उन्हनि खे हलाईंदी आहे ऐं जेको सुन्नत तरीक़ो बि आहे, त उहो सभिनि खां पहिरियों नंढे शैतान ते पुॼंदो, यानी मिना वारे पासे जेको शैतान आहे उन ते पुॼंदो। इन खे नंढो शैतान चइबो आहे। सुन्नत तरीक़ो इहो आहे जो हाजी जॾहिं अचे थो, मसलन ही मुंहिंजी जेकी आङुर आहे ही शैतान आहे ऐं हाजी हेॾऊं अचे थो, त जॾहिं हाजी अचे थो त हाजी जेको आहे शैतान जे साॼे पासे फिरी वेंदो। साॼे पासे इन अंदाज़ में फिरंदो जो उन जे जेको आहे खाॿे पासे ते मिना हूंदो ऐं उन जो जेको रुख़ आहे उहो काबे शरीफ़ ॾे हूंदो। हीअं थी करे टेॾो थी करे बीहंदो, यानी जमरो जेको आहे उहो उन जे साम्हूं हूंदो। इते उन खे जेको आहे 7 पथरियूं हणणियूं आहिनि। हाणे हाजी सगोरो अॻिते वधी वञे, अॻिते वधी वञी करे अगरि उन खे मौक़ो मिले थो, रश तमामु घणी हूंदी आहे इन ॾींहं में बि, त अहिड़ो वक़्तु ॾिसे जंहिंमें रश न हुजे। सुन्नत इहो आहे जो तक़रीबन 20 आयतूं या मुनो सिपारो हाजी सगोरो काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे अल्लाह पाक जी बारगाह में दुआ करे। अगर बीही करे दुआ करणु मुमकिन आहे त बीही करे दुआ करे, अगर बीही करे उते तरसी करे दुआ करणु मुमकिन न आहे त पोइ हलंदे हलंदे दुआ कंदो वञे। हाणे उहो पुॼी वियो विचें शैतान ते, जेको विचों शैतान आहे उन ते पुॼी वियो। उन ते बि इहो ई तरीक़ो आहे जो मिना उन जे खाॿे पासे ते हूंदो ऐं उन जो रुख़ जेको आहे जमरे ॾे हूंदो, 7 पथरियूं हणंदो। इन में बि इहो ई सुन्नत तरीक़ो आहे त अॻिते वधी वेंदो रमी करे ऐं तरसी करे 20 आयतुनि जी मिक़दार या मुने सिपारे जी मिक़दार अल्लाह जी बारगाह में जेको आहे दुआ करे। अगरि उते तरसणु मुमकिन न आहे त हलंदे हलंदे दुआ करे। हाणे उहो पुॼी वियो 3 नंबर शैतान, वॾे शैतान ते, जेको काबतुल्लाह शरीफ़ वारे पासे को आहे, जंहिंजी रमी हिन 10 ज़िलहज्जा ते कई हुई। सो इन ते जॾहिं ईंदो त हीउ पंहिंजी डायरेक्शन तब्दील कंदो, पंहिंजे रुख़ खे तब्दील कंदो। अगरि त इंतिज़ामिया जे तरफ़ां इजाज़त आहे, छो त रश घणी हूंदी आहे, अगरि त मौक़ो नथो मिले त पोइ त इन खे जीअं बि मौक़ो मिले रमी करे छॾे। पर अगरि इन खे मौक़ो मिले थो त सुन्नत इहो आहे त जॾहिं हीउ विचें शैतान को आयो त हाणे हीउ विचें शैतान खे ईअं किरास करे ईंदो ऐं जेको आख़िरी शैतान आहे उन जी तरफ़ अहिड़े अंदाज़ में बीहंदो जो मिना उन जे साॼे पासे ॾे हूंदो ऐं काबतुल्लाह शरीफ़ उन जे खाॿे पासे ॾे हूंदो। पंहिंजी रमी कंदो, 7 पथरियूं उछलाईंदो ऐं हिन मौक़े ते यानी 3 शैतान ते बीहणो न आहे, दुआ न आहे करणी। सुन्नत इहो आहे त इतां बसि रवानो थी वञिणो आहे। सो इहा जेकी 11 ॾींहं जी रमी आहे, 12 ॾींहं जी रमी बि बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां कबी। ऐं कंहिं हाजी सगोरे खे मौक़ो मिले थो 13 ज़िलहज्जा जी रमी थो करे त उहो बि इन सुन्नत तरीक़े मुताबिक़ कंदो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।